वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अल्ला इलाहा। या आयत करीमा जेका हज़रत साईं अब्दुल मजीद चन्ना साहब घोटकी में हर महीने लखों कढाईंदा आहिनि। या आयत करीमा तव्हां भी पढ़ंदा कयो। आयल मुसीबतूं टरी वेंदव। मुंहिंजो मुर्शिद साईं अब्दुल समद हाले जी वारा अल्लाह उन्हनि जी क़बर ते रहमत फरमाए। का आफ़त अचे का मुसीबत अचे त हिन आयत जो लख कढी दुआ घुरो, रब साईं माफ़ी ॾेई छॾींदो, मुसीबत टरी वेंदी। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। वाह खुदा तुझी ताकत रात जी हूंदाई, दरियाह जी हूंदाई, टियों मछी जे पेट जी हूंदाई। टिन ऊंदान में वेही करे यूनुस अलैहिस्सलाम रब के याद तो करे। रब तो फरमाए ओ यूनुस फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन। जेकर इया तस्बीह न पढ़े आ ललबिस फी बतनिही इला यौम युबअसून। मां अल्लाह के एडी ताकत आ जो क़यामत जी सुबह ताईं तो के मछीअ जे पेट में सुमारिया। इन आयत जे सदके हाणे तो के बार कढां तो। यूनुस नबी तो चे 40 ॾींहं मांखे ॾाढो मज़ो आयो, रब के मछी जे पेट में याद पियो कयां। मुंहिंजो अल्लाह मांखे रोज़ पियो मेराज कराए। सबक याद कजाए ॾाॾे आदम जो मेराज सऊदीअ जी ज़मीन अरफात में, यूनुस नबी जो मेराज मछी जे पेट में। अच त टियों भी नबी ॿुधाया तौहीद वारो नबी जेके आला डिग्री मिलल आहे, नालो तस इब्राहिम अलैहिस्सलाम। कुरान में आ वज़कुर फिल किताबि इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। जेके कुरान वणे बैयत मथे करे तो सुभान अल्लाह। कुरान बुधी जमात आई आ, अल्लाह तांजी हाज़िरी कबूल फरमाए। अखमा देकर वज़कुर फिल किताबि इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जैसा टक्कर थियो बातिल निमरूद जो। निमरूद तो जे असांजे औलिया अल्लाह जी गुस्ताखी कई थी, असांजे माबूदन जा नक वढिया थी, कन वढिया थी। चवण लॻो जल्दी कयो, काठियूं गॾु कयो, इब्राहिम के बाह में साड़ींदासे। अल्लाह अकबर। खलील जे लाइ बाह बारियो, शमईना काठियूं गॾु करे तेज बाह जो पखी भी जर में अचे त सड़ी वञे। तमाम घणी बाह भरी हासे नंढा वॾा मर्द कुराड़ा औरतूं उहे भी काठियूं गॾु कंदियूं त माबूदन जे दुश्मन खे साड़ींदासे। पर जंहिंजो रब तंहिंजो सभु, जेके रब रखे तंहिंखे केरु चखे। हज़रत इब्राहिम जे लाइ निमरूद जो हुकुम आयो त बाह में साड़ियोसि। त सोचण लगा सही जेके हिन के बाह में उछलदा उहे भी सड़ी वेंदा। चइबो काठीअ जी पेटी ठारायो, उन पेटीअ में सुमारे विहारे करे पोइ बंदि करे वञी उछलायोसि त पेटी भी सड़ंदी, पाण भी सड़ंदो। वाह मुंहिंजा मौला तुझी ताक़त तो कुर्बान वञा। जॾहिं खलील के पकड़े गिरफ्तार करे बाह में विझण जे लाइ तयारी थी हले, अल्लाह आज़माईंदो आहे। रब मोकिलिया, अल्लाह जे हुक्म सां मलाइका न आया, मलाइका पाण आया। फरमाईंदा हज़रत इज़राइल लगी आयो। खलील अस्सलाम अलैकुम मां इज़राइला, मां तुझी मदद कया। चे छा कंदो? चे जेके तोखे बाह में उछलाइन मां अल्लाह जे हुक्म सां उन्हनि जा साह कढां। खलील तो जे इज़राइल पाण आयो आहे या रब मोकिलियो थी? चेसे पाण आयो आहे। चइबो तुझी मां खे कहिड़ी ज़रूरत आहे, मुंहिंजो रब जो वेठो। असां चवां जल्दी करे हिननि खे मार त मां मरी वेंदुमि, मूंखे बचा हिननि खे मार। खलील तो जे तुझी ज़रूरत ई न आहे। वरी ॿियो मलाइक आयो इसराफील, चइसे मां तुझी मदद कयां। तू त नारायण दो आना अल मदद या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। तू त चवंदो आहे सोनी कलंदरी वारा पारत थी भेट भिटाई कर मुल्क मिठाई। तू त ॿियनि खां घुरंदो आहे साईं कंबर वारा पारत थी। तू त चवंदो आहे भेज पागारा, चवंदो आहे न कुफर जा कलमा। तू त चवंदो आहे ओ फिलाना मुर्शिद मुंहिंजी मदद कर। अड़े मदद सिखणी थी त नबियनि खां सिखो। अॻियों बाह आ, हेॾो मलाइको आयो इसराफील, चइसे मां मदद कयां। छा कंदो आहे?
चे अल्लाह जे हुक्म सां मां हज़रत इसराफील फूक ॾियां त दुनिया में क़यामत अची वञे कुदरत जो नड़ो मांखे मिलल आहे हिकु हिसो वात ते ॿियो कन ते वनुफ़िख़ फ़िस्सूरि फ़सइक़ मन फ़िस्समावाति वमन फ़िल अर्ज़ि इल्ला मन शाअ अल्लाह। फूक ॾियां त क़यामत ईंदी वरी ॿी फूक ॾींदुमि त फ़इज़ा हुम क़ियाम यंज़ुरून माण्हू क़ब्र मां उथंदा हिकिड़ी फूक सां निमरूद जी बाहि विसामजी वेंदी चवेसि तो अलाह मोकिलियो थी चे न पाण आवां चइबो तुंहिंजी बि ज़रूरत न आहे मुंहिंजो अलाह वेठो आहे न। वरी आयो मीकाइल चइसे मां मींहुं वसाईंदो आहियां आख़िरी ॻाल्हियुनि तवजो अल्लाह मीकाइल आयो से मां मदद कयां ते छा कंदे चे मींहुं वसायां वॾो फुड़ो बाहि खे पाणी विसाए छॾींदो आहियां मां पाणी हलायां मींहुं बाहि विसामजी वञे ते रब मोकिलियो थी न साईं पाण आयो आहे चइबो तुंहिंजी ज़रूरत न आहे मुंहिंजो अलाह जो वेठो आहे। असां चवां जल्दी कर मीकाइल मदद कर मरी वियासीं। अल्लाह फरमायो वाह खलील तुझी तौहीद तो कुर्बान वञा आ साईं। वरी आयो जिब्रील चइसे मां मदद कयां मूंखे बि अल्लाह वॾी ताक़त ॾिनी आहे 600 परनि जो मालिक आहे चे ज़रूरत न आहे। जिब्रील तो चे साईं ठीकु आहे तोखे पक्का त रब मदद कंदो पर मां नबियनि जा पैगाम अल्लाह खे ॾींदो आहियां अल्लाह जा पैगाम नबियनि खे ॾींदो आहियां भला तुंहिंजो न्यापो त ॾियां रब खे तवजो करे हे जुमिलो बि सैयद जी ज़ुबान मां तौहीद जो सबक़ वठ चवेसि तो छा थो चवे चे मां न्यापो ॾियां इब्राहिम तो चे तुझे न्यापे जी कहिड़ी ज़रूरत आहे मुंहिंजो अल्लाह भला पाण नथो ॾिसे छा। खुदा जो कसम तौहीद सिख त ईअं न तूं त चवंदो आहे न वॾेरे खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ मुंहिंजो कमु करे तूं त चवंदो आहे न फलाणे खे न्यापो ॾिजांइ खलील तो चे न्यापे जी ज़रूरत न आहे हेॾे तक जाए आखिरी डिग्री तौहीद जी। जिब्रील तो चेसि ठीकु आहे मां न्यापो नथो ॾियां पर तूं जो बाहि में वञे थो तूं त चवेसि न अलाह बचाए तूं पाण चवेसि अलाह मूंखे बचाए मां बाहि में वञां थो साड़नि था मूंखे कलमे तौहीद करे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो अॼु मां अलाह खे न चवंदुमि छो त जंहिंजे करे बाहि में वञा थो उहो पाण नथो ॾिसे छा। खुदा जो कसम या आखिरी डिग्री आहे अॼु चवंदो मांस बि न बाहि में वञा थो बि उन जे करे उन जे कलमे तौहीद जे करे अॼु पाण नथो ॾिसे छा। जॾहिं इहे लफ़्ज़ चई त अलाह जो अर्श लुटी वियो अल्लाह जी रहमत के जोश आयो रब चो खलील जे तूं डायरेक्ट अहिड़ी सोच रखी आहे त मां अल्लाह भी डायरेक्ट मदद थो कयां सब वास्ता टोड़ियां थो वकुलना या नारु कूनी बरदा वकुलना या नारो ओ बाहि कूनी बरदा थदी थी वल तफसीर लिखंदा बाहि एडी थदी थी वई जो इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि में सी पियो थे घोटकी वारो बाहि में सी थींदो आहे बाहि त सीअ खे ख़त्म कंदी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि में ॾके पियो रब चो वबरदऊ व सलामा एडी भी थदी न थी खलील के वरी कंबल ॾियणा पवंदा सलामती वारी थी बहार जी मौसम जन्नत वारी मौसम न घणी थदी न घणी गरम बहार जी मौसम थी वञ फरमाईंदा वाह जो मज़ो थियो हेॾे तक इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे जेतिरा ॾींहं मां वेठो बाहि में मुंहिंजो अल्लाह मूंखे रोज़ पियो मेराज कराए। जॾहिं ॿार निकितो त इब्राहिम जो पीउ काफ़र हो नबी जो पीउ लफ़्ज़ कॾहिं कहिड़ा नेमर रब या इब्राहिम पीउ काफ़र बुत खपाईंदो हो पैसनि ते छा थो चए नेमर रब या इब्राहिम ओ इब्राहिम तुंहिंजो अल्लाह केॾो न भलो तुंहिंजो अल्लाह केॾो न भलो आहे जो तोखे हेड़ी बाहि में विधोसीं त बि वार खे लोॾो न आहे चवे सो बाबा पोइ हाणे कलमो पढ़न ते न पढ़ंदो कलमो न पढ़ंदो मैं बाक़ी तुंहिंजो अल्लाह भलो आहे कीअं मुंहिंजे पुट खे बचायो अथई बाबा कलमो पढ़ चवेसि तो न न न ओ खलील
मां न पढ़दो मां कलमो इहो रब जो फैसलो वा नबी जे पी के जहन्नम में उछलाए शुक्र कयो कोलाची साहिबो ओ बियन ज़ातिल वारो जो रब हिन शेखुल हिंद काफ़िले जमीयत उलमा इस्लाम सा कुरान वारन सा तुझो ताल्लुक लॻरायो वा अल्लाह अकबर कबीरा न त खुदा बेपरवाह वा खुदा के कंहिंजी कान कोने अल्लाह समद बेपरवाह वा नबी जे पी के जहन्नम में उछलाए लूत अलैहिस्सलाम नबी आ घरवारी जहन्नम में वही कलमो नसीब न दो हजरत नूह अलैहिस्सलाम पी नबी आ पुट किनान जहन्नम में वो नबी जो पुट जहन्नम में मुझो मोहम्मद पाको इमामुल अंबिया नबियन जो नबी हासे भाइटो इलाज तो करे चाचा अबू तालिब कलमो पढ़ चाचा कलमो पढ़ चाचो कलमो नथो पढ़े मोहम्मद रोए तो चवेस तो चाचा मानू जी आडो न पढ़ मुझे कन में पढ़ तब मां शायदी दींदो साए अल्लाह को जन्नत वठी दींदो साए चाचो कुफर ते वो कलमो न पढ़े मुझो मोहम्मद रोई बैठो अल्लाह फरमा जिब्रील जी मुझा रब करीम मुझे सोने के जो सोना तू रो न तू रोईंदो आ त मां अल्लाह जो अर्श ॾकी वेंदो आ लुॾी वेंदो आ मोहम्मद तू मुस्कुराईंदो आ त मां अल्लाह ख़ुशी में जन्नत 8 दर खोलाए छॾींदो आ जिब्रील कीअं न रोवां मुझो चाचो मुझी वॾी ख़िदमत कयईं अली जे बाबे के कलमो नसीब न थियो अल्लाह फरमा जिब्रील मुझे सोने के चओ फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर तू जो कमा वाइज़ करण नसीहत करण फ़कीर अमानुल्लाह जो कमा जलसा रखण हिदायत न सैयद जे हथ में न अमानुल्लाह जे हथ में हिदायत नबी जे हथ में भी ना है या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिक तू जो कमा तबलीग करण वाइज़ करण इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा हिदायत मां अल्लाह जे हथ में आ जेके मां घुरा उहो कलमो पढ़ंदो तॾहिं त हाजी इमदादुल्लाह चवंदो आहे न जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गोस नबी तलकी न करे भला कलमो अबू जाल कीअं भरे जेके पाण करे गुमराह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं माबूद बि तूं अल्लाह बि तूं मोहताज पैगंबर पीर सभई आहे बारी बेपर वाग भी तो मौलाना दुआ करते चल तू असा जो खात्मो कलमे ईमान सा दे आखिर में चवा तो हबीब के तो ही दते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू हबीब के तो ही दते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू मशर में मौला न कर ख्वार तू माफ कर तू मुझो मिड़ई खताऊं टिन नबियन जा मेराज बुधाया वरी तुझे इलाके में इंशाअल्लाह 28 जनवरी ते किथे आ जलसो खवारा स्टॉप ते गोट सत्तार खान भयो में वरी जलसो 28 जनवरी मगरिब या इशा सैयद जो बयान थेलो उते बकाया नबियन जा मेराज बुधाइंदो अल्लाह ताला मुझे कलमात के कबूल फरमाए अल्लाह ताने वेण के कबूल फरमाए दुआए मगफिरत दे ला मरहूम जा नाला लिखिया दो हाजी गुल मोहम्मद साहब हाफिज महमूद खान हाजी जत्ता खान मोहम्मद हाशिम मेयर खान हिदायतुल्लाह राजा खान सबनी जला दुआ करो अल्लाह सबनी जी मगफिरत फरमाए अल्लाह से इन जलसे के पानी बारगाह में मकबूल मंजूर फरमाए अल्लाह बीमारन के शफाए कामिल आजिला दे या अल्लाह बेरोजगारन के हला रोजगार नसीब फरमाए मुझा अल्लाह जिन भी फकीर मानुल्लाह सा खैर दे हिस्से में ताउन के वा अल्लाह सजी जमात जे भी ताउन के वा माली जानी अल्लाह उन जो खैर कबूल फरमाए या अल्लाह सब मेरा हूं सा गुनाहगार हूं पर बेगैरत नहीं तो ही दवारा मौला सब हेठ निहारन था दुआ में गाफिल मानू जी दुआ कबूल न थी दिया दिल की तवज्जो से दुआ करो या अल्लाह इन कुरान जे सदके या अल्लाह ये गुनाहगार आले रसूल हथ कया मौला सजे बंदे नजर न कर ये गुनाह नजर न कर असांजो पल गुनाह में आ असांजो वार गुनाह में आ असांजे जिस्म जे उज़वन गुनाह जो लज़्ज़त वथियूं अल्लाह तू माफ कर या अल्लाह असांखे माफ कर या अल्लाह असांजी कचड़ी कल तुझी चरणन जो भाउ जो अज़ाब सही न करीम असांखे माफ फरमा तू माफ न कदे तो खेर कर
भला असा के अजाब कंदे तो तुझी किबराई कोन वधंदी मौला। मौला असा के अजाब कंदे तो तुझी इज्जत कोन वधंदी। तू वही शान वारो, तू वही मान वारो मुझा मौला। ओ मुझा मौला असा के माफ फरमा। असा तुझे दरजा फकीर आहियो मुझा मौला। ओ मुझा रब करीम असा जो रातियों असा जा ॾींहं गुनाहन में गुज़रिया। असा जी कचड़ी खल तुझी कब्र जो अज़ाब सही न सघे। ओ करीम असा के शैतान जे चंबे को बचा, हासिदन जे हसद को बचा, दुश्मन जे शर को बचा, फितने फसाद को नजर बद को बचा। असा को खोड़ जुबानी गलती थी वयो माफ फरमा। असा जो अखिन गुनाह कया बद नजरी कई असा के माफ फरमा। असा के ताकत नाए असा जी कब्र में शिकल सलामत रख दे। कयामत जरी पांजे नाने मोहम्मद यारो असा के जलील रख दे। असा के ख्वार न कजा जहमत जरी मानू छा चवंदा असा के वाइज कंदो पंहिंजो हाल ही तस मुझे मौला। मुझे मौला असा के खल्क जे यारो जलील न कजा। मशर भी असा के जलील न कजा। इन सजे मजमे के माफ फरमा अल्लाह। इन मजमे के माफ फरमा मुझा मौला। घरन में अमड़ियों न्याणियों भी दुआ में शरीकुन अल्लाह हुनन जी भी जायज हाजत पूरी फरमा। या अल्लाह या अल्लाह असा के ये धोई छॾजण मां जे पेट मो न वञे। खोड़ स्टेज ते साथी वेठान के हेठ वेठान असा दोस्तन बीमारन हाजी अब्दुल कादिर साहब जे लाइ दुआ करो अल्लाह उनके शफा कामिल आजिल अता फरमाए। अल्लाह असा जिस्म में भी खोड़ बीमारियों फकीर अमानुल्लाह साहब जे लाइ सॼी जमात जे लाइ या अल्लाह जंग जंग गोट घुमी ही कुरान जो वाइस तो कराए। इन वाइद जो मकसद इहो हूंदो आहे मन के को दुआ में गोड़ो वहे त रब सभिनी खे बख़्शे छॾी। सॼे साल जा गुनाह बख़्शिजी था वञनि हिकिड़ी घड़ी में। अल्लाह असांखे नेक अमाल जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह जिन जो शादियूं न आहिनि उन्हनि जा रिश्ता आसान फरमाए। जिन जे घर में न्याणियूं वेठल उन्हनि जा रिश्ता भी आसान फरमाए। मुंहिंजा मौला बीमारनि खे शफ़ा कामिल आजिला ॾे। अल्लाह बेरोज़गारनि खे अल्लाह रोज़गार ॾे। बेनमाज़नि खे नमाज़ी बणाए। हिन ॻोठ खे मस्जिद खे आबाद फरमाए। फ़कीर अमानुल्लाह जी मस्जिद जे लाइ बिलाक जी ज़रूरत लाउड जी ज़रूरत ये जमात दिल खोले ताउन कंदी आहे। अल्लाह जेके भी ताउन कन मस्जिद जे लाउड जे लाइ बिलाक लाइ फ़कीर सईद अल्लाह उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए। अल्लाह फसल लन त जमात ख़ैर सां ताउन करे मस्जिदूं मदरसा आबाद कन। अल्लाह रब इन्हनि जा घर आबाद थींदा। अल्लाह असांजी ज़ुबान खे हमेशह ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾे, शुक्र जी तौफ़ीक़ ॾे, सब्र जी तौफ़ीक़ ॾे। आख़िरी वक़्तु हुजे ईमान कामिल सां, एहसान कामिल सां, इस्लाम कामिल सां मौत नसीब फरमाए। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व असहाबिही व अहले बैतिही अजमाइन सुम्मा अजमाइन बिरहमतिका या अल्लाह।